अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हिकु तरबियत उहा हूंदी आहे जेका असांखे नंढे हूंदे खां माइट ॾींदा आहिनि, ऐं ॿी तरबियत उहा आहे जेको असांखे माशरो ॾींदो आहे। ऐं अॼुकल्ह अॼुकल्ह जे टेक्नोलॉजी वारे तेज़ तरीन दौर मां जेको हिकु नौजवान आहे उहो मोबाइल ऐं इंटरनेट जे ज़रिए इलाही तरबियत हासिल करे रहियो आहे, छो त सोशल मीडिया जो दौरु आहे। ऐं सोशल मीडिया हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जितां हिकु नौजवान रोज़मर्रा जी ज़िंदगी में कुझु न कुझु सिखंदो आहे, चाहे उहो बुरो हुजे या फिर सुठो हुजे। ऐं इन में असांजो बि हिकु वॾो किरदारु आहे, छो त असां कुझु मिंटनि जी ख़ुशी ऐं कुझु में बड़ी कुझु लाइक्स जे चकर में हिकु गैर इख़लाक़ी पोस्टियूं ऐं कुझु अहिड़ा वीडियोज़ अॻियां वञी शेयर करे उन्हनि नौजवाननि खे बि इन तरबियत जो हिसो बणाए छॾींदा आहियूं जिन्हनि खे इन जो इल्मु बि न हूंदो आहे। तव्हां ॾिसंदा कुझु ॾींहंनि खां हिकु जुमिलो वायरल थिए पियो, मेरा जिसम मेरी मर्ज़ी। इहो जुमिलो जेको आहे ख़वातीन जी तरफ़ां यूज़ थिए पियो, मगर इहे उहे ख़वातीन आहिनि जेका इस्लाम जूं दुश्मन आहिनि। जेको हिकु अहिड़ो ग्रुप आहे जेको आहे न चाहे थो माना औरतुनि खे हुकूकनि जो लालच ॾेई करे उन्हनि जे मथां जेकी इज़त जी चादर आहे उहा फुरण थी चाहे। सही न, छो त चवण वारा चई विया आहिनि त हिकु औरत ई सभिनीनि खां वॾी दुश्मन औरत जी हूंदी आहे। ऐं ॾिसो वञे लॉजिकल ॻाल्हि इहा आहे त हिकु मर्द जेको आहे उहो औरत जो मुहाफ़िज़ आहे, उहो पीउ जी सूरत में हुजे या भाउ जी सूरत में हुजे या हिकु हस्बैंड जी सूरत में हुजे। ऐं उन ई मर्द जे अॻियां उन औरत खे, उन ई मुहाफ़िज़ जे अॻियां उन औरत खे बीहारियो वञे पियो। हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन औरत खे इस्लाम जे अंदरि इन माशरे जे अंदरि हिकु वॾो रुतबो ऐं वॾी इज़त ॾियारी, छो त उन खां पहिरियां औरत खे सिर्फ़ु हिकु यूज़ करण वारी चीज़ सम्झियो वेंदो हो। ऐं अल्लाह ताला बि औरत खे हिकु वॾो मक़ाम ॾिनो आहे ऐं औरत जे पेर जे हेठां जन्नत रखी आहे, छो त औरत ई हिकु मर्द खे 9 महीना पेट में रखी तकलीफ़ूं सही करे पैदा कंदी आहे। इन सूरत में औरत जो मुक़ाबिलो हिकु मर्द नथो करे सघे। त एज़ अ इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जो सिटीज़न हुअण जे नाते असांजो हिकु फ़र्ज़ु आहे त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरबियत खे आम कयूं, उन जी तालीमात खे आम कयूं ऐं दुनिया खे ॿुधायूं त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका पंहिंजी ज़ौजा जे घर जे कमनि में बि हथु वधाईंदा हुआ, ऐं हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी साहबज़ादी हज़रत फ़ातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा ख़ातून जन्नत जिन जी तालीमात ऐं तरबियत खे आम कयो वञे ऐं माण्हुनि खे इहो ॿुधायो वञे कि उन्हनि जी ज़िंदगी कीअं हूंदी हुई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त इस्लाम जे दुश्मननि खे फेल कयो वञे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको सोशल मीडिया में हर एक्शन जो हिकु रिएक्शन आहे, जेको कुझु पाण शेयर कयूं था उनखे सोची सम्झूं शेयर कयूं, छो त इन जो इफ़ेक्ट असांजी अचण वारी नस्ल ते बुरो बि साबित थी सघे थो। शुक्रिया, महिरबानी, अल्लाह हाफ़िज़।